हाई नाज़िम में खे ॿुधाईंदालू त नसीराबाद पुलिस सिंध सरकार जा हुक्म हवा में उॾाए छॾिया आहिनि। सिंध सरकार पारां पाबंदी बावजूद पुलिस जी पहिरे में माल पिड़ी लगाई वई आहे। बग़ैर SOPs तहत लगायल माल पिड़ी मां कोरोना पखिड़जण जो ख़दशो पिणु आहे। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त नसीराबाद पुलिस सिंध सरकार जा हुक्म हवा में उॾाए छॾिया आहिनि। सिंध सरकार पारां पाबंदी बावजूद पुलिस जे पहिरे में माल पिड़ी लगाई वई आहे। बग़ैर SOPs तहत लगायल माल पिड़ी मां कोरोना पखिड़जण जो ख़दशो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अव्हांखे ॾींदा हलूं त नसीराबाद पुलिस सिंध सरकार जा हुक्म हवा में उॾाए छॾिया आहिनि। बग़ैर SOPs तहत लगायल माल पिड़ी मां कोरोना पखिड़जण जो ख़दशो आहे। सिंध सरकार पारां पाबंदी बावजूद पुलिस जे पहिरे में माल पिड़ी लगाई वई आहे। माण्हुनि जो ढेर गॾु थियल आहे उते। हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नसीराबाद पुलिस सिंध सरकार जा हुक्म हवा में उॾाए छॾिया आहिनि। सिंध सरकार पारां पाबंदी बावजूद पुलिस जे पहिरे में माल पिड़ी लगाई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं नसीराबाद में आवाज़ TV जे रिपोर्टर बशीर लिगारी खां। जी बशीर। हाँ जी, अव्हांखे ॿुधायां त सिंध हुकूमत तरफ़ां जेको आहे कोरोना वायरस जेका आहे उन आलमी वबा खे रोकण लाइ सिंध जे अंदरि जेको आहे माल पिड़नि ते लॻाइण ते पाबंदी लगाई वई, जेको जंहिंजो लेटर जारी कयो वियो। पर हुनजे बावजूद जेको आहे नसीराबाद पुलिस जेको आहे सिंध हुकूमत जे हुन हुकुम खे हवा में उॾाईंदे अॼु नसीराबाद में जेका हर सूमर ते लॻंदड़ माल पिड़ीअ खे उन पुलिस जे पहिरे में उहा माल पिड़ी लगाई वई। उन माल पिड़ीअ ते अवाम जी हद खां वधीक फी हुई। उन फी हुजण जे बावजूद बि नसीराबाद पुलिस को बि तहरुक न वरितो। उन फीअ मां जेको आहे आलमी वबा कोरोना वायरस फैलजण जो ख़दशो आहे। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जॾहिं सिंध हुकूमत तरफ़ां इहो ऐलान कयो, लेटर बि जारी कयो वियो आहे सिंध जे समूरनि DCs ॾे ऐं मकानी इदारनि वारनि जा जेके डायरेक्टर आहिनि लोकल गवर्नमेंट जा, उन्हनि ॾे जेके माल पिड़ियूं आहिनि उन्हनि खे जेको आहे कैंसिल कयो वञे, उन्हनि खां हथु खयो वञे, उहे न लॻाई वञनि। पर उनजे बावजूद उन हुकुम खे जेको तुरींदे जेको आहे नसीराबाद में टाउन कमेटी जी जेके जो ठीके ते जेका आहे माल पिड़ी ॾिनी वई हुई, उहा अॼु नसीराबाद में पुलिस जे पहिरे में जेका आहे माल पिड़ी लगाई वई। जी बशीर, वॾी महिरबानी अव्हांजी आगाह करण लाइ।